नवगोठ लॻ बेवा औरत जो पंहिंजनि जी नाजाइज़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज। ख़बर मूजिबि नवगोठ भरिसां ॻोठ सोभो ख़ान मक्सी जे रहवासियुनि बेवा हसीना मोहम्मद हाशिम चनो हाजी ख़ान चनो पंहिंजे पुटनि सां गॾु सादी मुसाणी रोड ते एहतजाज कंदे दाहियो त असांजा वेझा माइट डॉक्टर रमज़ान चनो संदसि पुट ऐं भाइटिया तौफ़ीक़ चनो आफ़ताब चनो मक़सूद चनो तुफ़ैल चनो रफ़ीक चनो जेके तालीम याफ़्ता हुजण ऐं हुक्मरान धुर सां वास्तो हुजण सबबि नाजाइज़ फ़ाइदो वठी रहिया आहिनि। असांजी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले ते कराए हिसे जी ज़मीन फबाए विया ऐं घर मां बि लड़ाए उन ते पाण कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। अहिड़ियूं दाहूं ॻोठ जे वॾेरनि ऐं थाणे ते कयूंसीं पर तदारक न थियो, जॾहिं त केतिरनि सालनि खां साॻे पाड़े में पंहिंजो प्लाट ख़रीद करे घर ठहिरायो आहे, उतां बि लॾाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कया पिया वञनि। हुननि DC ऐं SSP दादू खे अपील कई आहे त हुननि जे ज़ुल्म खां बचाए मामले जी अणधुरी इंक्वायरी कराए इंसाफ़ कयो वञे।